अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल मुरसलीन व अला आलिहि तय्यिबीन अत्ताहिरीन। अम्मा बादु फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। क़ुल या अय्युहन्नासु इन्नी रसूलुल्लाहि इलैकुम जमीआ अल्लज़ी लहू मुल्कुस समावाति वल अर्ज़ ला इलाहा इल्ला हुवा युहयी व युमीत फ़आमिनू बिल्लाहि व रसूलिहिन नबील उम्मी अल्लज़ी युमिनु बिल्लाहि व कलिमातिही वत्तबिऊहु लअल्लकुम तहतदून। सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम। उनते बुलंदियों थ्यों ख़त्म बलगल उला बिकमालिही जै खोलिया सब गम अलम कशफत दुजा बिजमालिही। सीरत ए सूरत में उत्तम हसनत जमीउ खिसालिही आमाह महबूबे मनम सल्लू अलैहि व आलिही सल्लू अलैहि व आलिही। इनकी निस्बत का ताज रखते हैं, इनकी निस्बत का ताज रखते हैं, हर मर्ज का इलाज रखते हैं। खौफ क्या हो हमें यजीदों से, हम हुसैनी मिजाज रखते हैं। बदलेगा जमाना लाख मगर कुरान न बदला जाएगा। बदलेगा जमाना लाख मगर कुरान न बदला जाएगा। है कौल मोहम्मद कौल खुदा फरमान न बदला जाएगा। दरूद शरीफ अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना व मौलाना मुहम्मदिन नबील उम्मी व अला आलिही व बारिक व सल्लिम अदद कुल्लि मालूमिन लक दाइमन अबदा। दोस्त जन भी दरूद पढ़े है थोड़ो थोड़ो अॻिते वेझा थी अचो, सुरी अचो, करीब थी अचो।
कुरान शरीफ जे वेझा थींदो अल्लाह ताला जी रहमत तव्हां जे क़रीब थींदी। ॿाहिर वेठो शैतान हेॾे होॾे तव्हांखे तकाईंदो फेराईंदो। शैतान खां हुजूर जन बचण जो तरीक़ो समझायो त जमात जे विच में रहो। जमात जे किनारनि सां शैतान हमलो कंदो आहे, विच ते न अची सघंदो। दोस्तो, रबीउल अव्वल जे हिन बेहतरीन मौके ते सालाना मां नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां ताल्लुक़ रखण वारी सूरतुल आराफ मां हिकड़ी आयत जी तिलावत जो शरफ हासिल कयो। अल्लाह ताला इन्ही आयत में टे गालियों वाज़े फरमायूं। चौथी इत्तबा जो हुक्म फरमायो थस। मुख्तसर वक्त में मुख्य वञणो आहे जाम शोरे, पर साईं वारन जो हिकिड़ो एहसान आहे मूं ते, इन करे मां ही जलसो गुसाईंदो न आहियां। पोइ जेतिरो वक्त थींदो आहे इंशाअल्लाह अची वेंदो आहियां। उते भी ॾींहं जो जलसो आहे, असर खां पोइ पहुचणो आहे। इन करे दुआ कयो त अल्लाह ताला आसान फरमाए। ही आयत में टे शयूं वाज़े बयान कयूं वयूं आहिनि। हिकु मुरसिल, ॿियो मुरसल, टियों मुरसल इलैहि। ये अरबी जा लफ़्ज़ आहिनि। सिंधीअ में ईअं सम्झो मोकिलींदड़ पंहिंजो तारुफ़ भी करायो आहे। जंहिं हस्तीअ खे मोकिलियो अथसि उन जो तारुफ़ भी करायो अथसि ऐं कंहिं ॾांहुं मोकिलियो अथसि उहो भी समझायो अथसि। ऐं असां तव्हां ॿुधंदड़नि जे मथां छा लाज़िम आहे, चौथों इत्तबा भी समझायो अथसि। ये चार ॻाल्हियूं, टे ॻाल्हियूं त कुरान शरीफ़ जे इन आयत जूं मक़सदी ॻाल्हियूं। हिकिड़ो त इन अल्लाह जे आख़िरी नबीअ खे मोकिलियो कंहिं। मुरसिल केर आहे, मोकिलींदड़ केर आहे। अल्लाह ताला पंहिंजो तारुफ़ फरमायो आहे त उहो मां अल्लाह आहियां। पहिरियों उन जो नालो आहे। नाले सां सुञाण थींदी आहे। अल्लाह अहिड़ो नालो आहे जेको कंहिं ॿिए ते रखियल अव्हां न ॾिसंदव। कुरान शरीफ़ में इहो चैलेंज कयो अथसि। हल तालमु लहू समीआ। कुरान में फरमाए छा तूं काथे ॼाणे थो त इहो नालो कंहिं ॿिए जो रखियल आहे। तव्हां ॼाणियो था त कंहिं ॿिए जो नालो अल्लाह आहे। रब साईं फरमाओ जीअं मुंहिंजी ज़ात में कोई शरीक न आहे, मुंहिंजी सिफ़तनि में कोई शरीक न आहे, ईअं मुंहिंजे नाले में, अल्लाह नाले में भी ॿियो कोई शरीक, ॿियो कोई शरीक अबा इहो नालो भी ला शरीक अल्लाह। फरमा मुंहिंजी ज़ात भी सुबहान आहे, मुंहिंजूं सिफ़तूं भी सुबहान आहिनि। सब्बिहिस्म रब्बिकल आला, मुंहिंजो नालो भी बुलंद ऐं बाला, उहो भी सुबहान आहे। माना सब सुबहान। अल्लाह जो नालो, अली जो नालो ॿिए ते रखियल हूंदो? हा न तंहिं चए तो अली जो नालो ॿिए ते रखियल न आहे। तूं पंहिंजे पुट जो नालो अली न रखंदे, रखी सघिजे
हाणे समझी ए पोड़ो आसी को चढ़ेला इन जे करे अली जो नालो भी सोहणे मोहम्मद जो नालो भी बे ते रखी सघो था। अवा तवा पांजे बचड़न जो नालो मोहम्मद अली हसन हुसैन कहीं भी बुजुर्ग जो नालो कलंदर जो नालो भिटाई जो नालो अब्दुल लतीफ तू बेते भी रखी सघे तू। रब साईं कुरान में चैलेंज कई हल तालमु लहू समिया मुझो नालो तू कहते रखियल न ॾिसंदे मां सुभान आया पंहिंजे नाले में भी। तवज्जो आहे अलाए न आहे मसलो ज़हन में रखो अल्लाह नालो बे जो न थींदो न थियो आ न काफरन रखियो बे जो नालो। मक्के जे मुशरिकन खां पुछो वियो मन खलक समावाति वल अर्ज़ आसमान जमीन मक्के जा मुशरिक बुधायो त कंहिं ठाहियो आ त रब साईं पाणी थो जवाब दे त जल्दी नबी तोखे चवंदा सयकूलून अल्लाह। ये मक्के जा भी मुशरिक चवंदा त आसमान जमीन ठाहिण वारो अल्लाह। मन सखर शम्स वल कमर सिज चंद्र कंहिंजे ताबे आ कंहिंजे हुक्म सां पियो हले। रब साईं फरमाओ जल्दी मक्के जा मुशरिक भी तोखे ॾसींदा सयकूलून अल्लाह जल्दी ॿुधाईंदा त इहो सिज चंद्र भी रब अल्लाह जे हुक्म सां पियो हले। अफसोस असांजे हिन मुसलमान जट जो एकड़ो पियो चवे नबी साईं मेराज ते न पियो वनी सके पो कुल्हो ॾिनुस पीरान पीर। एड़ा जट काथे पीरान पीर काथे नबी साईं चे साईं सिज चंद्र त ये नौकर फिलाने जे आर्डर सां पिया हलन। मक्के जो मुशरिक थो चवे त न सिज चंद्र जे मथा आर्डर आहे त अल्लाह जो आहे तंहिंजे करे अल्लाह नालो मुशरिकन वट भी उन्हीं अल्लाह लाइ आहे। अल्लाह मुरसिल पांजो सुञाण थो कराए त मां अल्लाह मोकलींदड़ नबीअ जो अल्लाह हिकड़ी सिफत बी सिफत तो फरमाए वो अल्लाह मुल्कु समावाति वल अर्ज़ ही आसमानन जमीनन जो मुल्क है मालिक बादशाह है मिल्कियत सब रब जी आहे कहीं बे मानू जी मिल्कियत न आसमान न जमीन। बियो आरजी मालिक आ झट जे लाए वेठो आ उन खां पोए रवानो थींदो। अल्लाह जी बादशाही न खत्म थी आ न खत्म जोर सा न खत्म न थी। कई वया कई आया पर रब जी बादशाही इन करे हुजूर जन के फरमान जडे साईं जन के मक्के शरीफ मां कढन पिया त रात जो हुजूर जन काबतुल्लाह में आयो। उस्मान शैबी खां चाबी घुरियई पर न ॾिनई। हुजूर जन रोई पया त यार मूंखे दे 5 मिनट मां अंदर वञा अलाए कॾहिं मोटा वरी काबे दे इन करे मूंखे इजाजत दे त मांखे चाबी दे मां अंदर 2 रकातूं पढ़ा। पर उस्मान काफिर हो। उस्मान शैबी यो उस्मान बिन अफान रज़ी अल्लाह अन्हु नबी जो सहाबी न ही भी सहाबी थियो पर बाद में मक्के फतह थियण खां पोइ थियो त इन्ही उन हुजूर जन के न ॾिनो। हुजूर जन रोई पया मथों आयत नाज़िल थी ऐ सोना रोए छो थो
ही दुआ पढ़ कुलिल्लाहुम्मा मालिकल मुल्क तूतिल मुल्क मन तशा व तंज़िउल मुल्क मिम्मन तशा व तुइज़्ज़ु मन तशा व तुज़िल्लु मन तशा बियदिकल खैर। सोना तू ऐलान कर त मुल्क जो मालिक उस्मान तू नाही, मुल्क जो मालिक अबू जहल नाही। तू ऐलान कर त मुल्क जो मालिक उहो अकेलो रब्बा जंखे बादशाही दे जंखा खसे थोड़ी देर में लरादुक इला माद। ऐ सोना तू रो न इनिया मक्के जो बादशाह बनाए तोखे इन मक्के जे अंदर दाखिल कंदुस। बिलाल कारड़ो जेको मारूं थो खाए इहो तो जो बॉडीगार्ड हूंदो। अब मुल्क कंहिंजो इन्हनि जो कोन्हे। आमालुकुम उम्मालुकुम। एकड़ी हदीस त नाही पर यो मक़ूलो आहे बुजुर्गन जो त जहिड़ा अमल हूंदा तेहड़ा बादशाह ईंदा। असां में बुराइयूं आयूं हन शामते आमाल मां सूरते इमरान गिरफ्त बुराई जी शक्ल में असां जी बुराइन जी शक्ल में यो अजाब बनजी आयो आ। 300-400 हिस्सा हर दवा महंगी थी वही। टमाटो 200 रुपए का चढ़ी वियो। अब आहे या ना यो अजाब आ। कदें बरसातियों कदें संके चवा हो माकड़ अलाए छा छा पियो अचे। इन करे रब ॾांहुं रुजू कयो सब तौबा करे त रब बादशाही तुंहिंजी आ। असांजे अज़ाब जे करे असांखे तकलीफ़ ॾियण जे करे ही ज़ालिम मोकिलियो थी। इन करे इनखे हटा पंहिंजी रहमत वारो भलारो को माण्हू अता फरमा। मालिकुल मुल्क उहो आहे त हिते फरमा मुल्कु समावाति वल अर्ज़। सब खजाना उन जे हथ में मुल्क उन जो। इंदना खजाइनु समावाति वल अर्ज़। आसमानन जा खजाना शक्लन जा खजाना पुटन जा खजाना औलाद जा खजाना सब खजाना रब जे हथ में न माण्हुन जे हथ में न आहिनि। इन करे उन पंहिंजो तारुफ करायो त मां मोकिलींदड़ एॾो वॾो बादशाह 7 आसमान 7 ज़मीनन जो मालिक अकेलो मां अल्लाह। अगते बी सिफत बुधाई ला इलाहा इल्लाहु। ला इलाहा इल्लाहु यो अवामी कलमो। ला इलाहा इल्ला अंत यो मुसीबत जो कलमो आ। मुसीबत में रब सामो हुंदो आ। पो चइबो ला इलाहा इल्ला अंत। ऐ अल्लाह तोखां सवा तू तॾहिं चइबो जॾहिं अॻां हुजे तोखां सवा ॿियो कोई नाहे। टियों कलमो आ ला इलाहा इल्ला अना फाबुदनी। ऐ मूसा मां अल्लाह आया मूखां सवा कोई माबूद नाहे। इते मां जो ज़मीर इस्तेमाल कयई। इहो कलमो रब पढ़ी सके तो ॿिए खे इजाज़त नाहे। ला इलाहा इल्ला अना यो रब जो कलमो। ला इलाहा इल्ला अंत यो मुसीबत जे वक्त में रब जॾहिं अॻों अचे थो उन जो कलमो आहे। हे आम कलमो आहे। ला इलाहा इल्लाहु उन खां सवा कोई माबूद नाहे। आहे त उहो आहे त उहो उहो यो गायब जो ज़मीर आहे। ऐं गायब भी ज़हनन में हाज़िर हूंदो आहे।
उहो तॾहिं चवंदासीं जेको असांजे ज़हन में हूंदो तॾहिं इशारो ओॾहिं थींदो न ज़हन में वो आए तो ई मकसूद गर नजदीक दैरम तो ई मतलूब गर नजदीक गैरम चाहे तो तू ही मतलूब आहे काफर जो भी मतलूब तू आहे पर उनखे रस्तो तुझी सुञाण जो न मिलियो हिंदुअ जो भी मतलूब तू आहे ऐ अल्लाह उहो अल्लाह आहे जेको तू सब जो खालिक आहे सब जे अंदर में आहे जॾहिं मुसीबत इंदी आ त मुशरिक के भी सब कुछ विसरी वेंदो आ उहो अल्लाह अल्लाह उहो ही उहो निकरंदो आ यो ला इलाहा इल्ला हू इन हुअ ते वॾा बासिन पर मां ओॾे कोन थो अगते टी सिफ़त ॿुधाई युहयी व युमीत युहयी व युमीत इन रसूल के मोकलींदड़ उहो आहे जंहिंजे हथ में मौत ऐं हयाती आहे जिंदगी भी दे थो त मौत भी मौत ऐं हयाती या मानन के समझ में न आई निमरूद के भी समझ में अब तवज्जो के थोरो यो वडो बारीक मसलो समझण जलो मौत ऐं हयाती निमरूद के भी समझ में न आई निमरूद जॾहिं इब्राहिम अलैहिस्सलाम सां बहस पियो करे तॾहिं इब्राहिम के चई त तो जो खुदा कहिड़ो आहे मुखे जो तू सजदो न कयो वो कंहिंजो सजदो कंदो आ वो अलाह छाए त हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम फरमाओ अल्लज़ी युहयी व युमीत ओ ये लफ्ज इब्राहिम अलैहिस्सलाम चया मुंहिंजो रब उहा जंहिंजे हथ में जिंदगी ऐं मौत आहे जिंदगी इहो ॿिए जे हथ में न आहे त निमरूद न समझो उन वरी अटकल छा कई ब कैदी घुराए बिन्हीअ ते फांसीअ जो आर्डर हो हिकड़े के फांसी ॾिनई ॿिए खे आजाद कयई चई ॾिस मां भी जिंदा कंदो आहियां अनल्लज़ी उहयी व उमीत मां अनल्लज़ी न चई अना उहयी व उमीत मां भी त जिंदा कयां थो मां भी मारियां थो ॾिस हिकड़े के मारे छॾियुम ॿिए खे जिंदा छॾे ॾिनुम हिन जिंदगी ऐं मौत के न समझो निमरूद या गबी हो या हासकारी न समझो छो थोड़ो मामलो बारीक आहे समझो तव्हां मिंट में समझी वेंदो त इहो जिंदगी भला हिकड़ो माण्हू अॻे ई जीरो आ तू उनखे छॾे ॾिनो तू उनखे जिंदगी ॾिनी वो तो अॻे ई जिंदा आहे अॻे ई जिंदा आहे तोखां अॻ में ही जिंदा आहे इन करे तू त जिंदगी उनखे कोन ॾिनी हिकु ॻाल्हि ॿिए नंबर मौत ॿी शइ आहे क़त्ल ॿी शइ आहे तू फांसीअ ते लटकायो तो उनखे क़त्ल कयो मौत न ॾिनो तव्हां चवंदो इहो कीअं भला सवलो सवलो मिसाल मां ॾेई तव्हांखे समझायां मसलो ॾुखियो आहे हे बल्ब ॿरे थो हे मथे ॾिसो बल्ब ॿरे थो इहो बल्ब ॿिनि तरहनि सां विस्माए सघिजे थो हिकड़ो इहो आहे जो हिन ॾे जेका बिजलीअ जी तार अचे थी उहा तार बटण सां ही बटण बंदि करे छॾियऊंसि त बिजली हेॾे न ईंदी त ही बल्ब ज़ोर सां न ॿरंदो ॿियो इहो आहे चोर ईंदा आहिनि ॿाहिरां उन्हनि खे ख़बर त न आहे बटण त घर जे अंदरि आहे बल्ब ॿाहिरि ॿरे थो उहे लठ सां इनखे भञंदा त ॿाहिरां शीशो भॼी पवंदो पोइ बि त ही बल्ब न ॿरंदो ॻाल्हि सम्झो था
हाणे न बरण बिन तरहन सां थींदो, या बटन बंद कयोस या भञोस। बटन बंद करण अल्लाह जे हथ में इहो आ मौत। बटन जी माना उज़वा सालिम हुजन, बल्ब ठीक ठाक बीठो आ, अंदरों एलिमेंट भी उन जी बिल्कुल ठीक बीठी आ, अंदरी तार भी सही बीठी आ, टुटल कोने, बाहरों शीशो भी ठीक बीठो आ, पर अंदरों बटन बंद थी वियो त माना बिजली नथी अचे, इहो आ मौत। इहो छा आहे? बल्ब ते मौत अचे आयला। मौत केर थो ॾे? जंहिंजे हथ में बटन आ। ॻाल्हि समझो था? कतल माण्हू भी करे सघनि था। ॻाल्हि समझो थोड़ी तवज्जो सां। ॿाहिरों तूं आए बल्ब खे लठ भॼी पियो, बल्ब विसमी वियो, भॼण जे करे वसमी वियो, त कंहिं माण्हूअ खे फाई ॾेई गाटो टोड़ियो, कंहिंखे ज़हर खाराए अंदर जिगर फाड़ियो, कंहिंखे गोली हणी भञी छॾियो, इन सां मरंदो, पर अंदरों बिजली बंद न थींदी। अब ए बल्ब जो तव्हां भञी छॾींदव त बिजली जेका ओॾों अचे थी उहा त ईंदी पई न। इहा ॻाल्हि अल्लाह ताला कुरान शरीफ में समझाई है। ला तक़ूलू लिमन युक़तलु फी सबीलिल्लाहि अमवात, जेके अल्लाह जे रस्ते में शहीद थिया आहिनि इहे मुयल न थो, छो त असां ॾांहुं बटण त बंदि थियो ई नाहे, ॿाहिरों उन जो शीशो तव्हां भञी विधो आहे, इन करे असांजे तरफ़ां बिजली अंदरों ज़िंदगी पई हले थी, इन करे शहीद मरे नथो, उहो अंदरां अंदरां हले थो। ॿाहिरों तव्हां भञी विधो, इहो कतल। कतल इन खे चइबो आहे को न को उज़वो डिमेज थिए, को न को उज़वो भॼे, इहो कतल आहे। उज़वा सालिम हुजन पोइ भी माण्हू एक्सपायर थी वञे, इहो मौत आहे। त रब साईं तो फरमाए, निमरूद समझी न सघियो, मौत भी मुंहिंजे हथ में आहे, बटन बंद करण वारो मां आहियां, जो उज़वा सब ठीक हुजन पर हमरा मुयल हुजे। इहो मौत उज़वा ठीक हुजन ऐं मुयल हुजे, इहो मुंहिंजे हथ में आ, कंहिं ॿिए जे हथ में नाहे। ॿियो कतल करे सघे थो, बल्ब खे ॿाहिरों भञी सघे थो पियो, पर अंदरां बिजली बंद करे नथो सघे। इन करे समझो अल्लज़ी युहयी व युमीत, जिंदगी भी उहो थो ॾे त मौत भी। अल्लाह से फरमाए, ये पावर मुंहिंजा आहे, ॿियो कोई ना आहे, इहो पंहिंजो सुञाण थो कराए। हिन आयत में पंहिंजी सुञाण कराए। अॻिते चए थो नबी कहिड़ो मोकिलियो थी, मोकिलियल हस्ती कहिड़ी आहे? फरमाओ इहो मुंहिंजो नुमाइंदो आहे, रसूल आहे, नबी आहे, उम्मी आहे। टे सिफ़तूं तो ॿुधाए नबी साईं। अल्लाह साईं पंहिंजूं सिफ़तूं ॿुधाए पोइ थो ॿुधाए, छो त नुमाइंदे जी हैसियत हूंदी आहे मोकिलण वारे जे लिहाज़ खां। मोकिलण वारो ॾाढो त नुमाइंदो भी। ॻाल्हि समझो था या बारी ॻाल्हि आहे? पाकिस्तान जो नुमाइंदो एतिरो पावरफुल न आहे, अमेरिका जो नुमाइंदो पावरफुल आहे, छो त मुल्क वॾो त नुमाइंदो भी वॾो, मुल्क नंढो त नुमाइंदो भी। इन करे रब साईं पंहिंजी ॻाल्हि ॿुधाई त जेॾो मां वॾो आहियां तेॾो वॾो रसूल तव्हां ॾे मोकिलियो अथमि, अज़ीम रसूल, हे मुंहिंजो मोकिलियल नुमाइंदो। रसूल जी माना रब जो नुमाइंदो। रब वॾो आसमाननि ज़मीननि जो, त नुमाइंदो भी एॾो वॾो। इन करे चई हिन जे हथ तां जो कुछ ज़ाहिर थे थो, हथ रसूल जो आ, कम मां अल्लाह जो आ।
छो त ही असांजो नुमाइंदो आ वमा रमईत इज़ रमईत वलाकिन अल्लाह रमा। ऐ सोना तू मुठ मिट्टी जी खणी 1400 माण्हुनि ॾे उछलाई हथ तो जो हो पर तू न अंदरां अंदरां असां हसे जो 1400 माण्हू मुठ मिट्टीअ में अंधा करे ॾेखारिया। वो नुमाइंदो एॾे हस्तीअ जो आहे न अंदरां कम वॾो थो थिए। इन करे फरमाई सिज ॿिए जे हथ में नाही चंद्र ॿिए जे हथ में नाही छो त इहे रब जूं शयूं आहिनि पर तू मुंहिंजो नुमाइंदो आ। नुमाइंदो तू हूंदे हथ तो जो हूंदो इशारो कंदे चंद्र बाध करे ॾेखारींदुसि तू इशारो कंदे सिज बिहारे ॾींदुसि दुनिया खे ॿुधाईंदुसि त हे मामूली नुमाइंदो नाहे हे त आसमान ज़मीन जे ख़ालिक ऐं मालिक जो वॾे में वॾो नुमाइंदो। नारा तकबीर शान मुस्तफा। अब समझो ॿियो चई ही नबी आ नबी जी माना खबर ॾींदड़ नबी साईं 2-3 खबरूं अॼी अजीब ॾिनियूं हिकड़ी खबर इहा ॾिनऊं ॿुधो फरमायो हर नबीअ खे दुआ मिलंदी आ हिकड़ी दुआ त हुअं त सभु दुआऊं क़बूल थींदियूं पर हिकड़ी दुआ जो वाइदो हूंदो आहे जेका घुरे तो जी ॿुधंदासीं। ॿियनि नबियनि उहे दुआऊं पंहिंजूं दुनिया में खपाए छॾियूं पर इख्तबा तो दुआ ई मां तव्हांखे ॿुधायां थो त मांखे पत्थर लॻा मुंहिंजी न्याणीअ खे बीबी ज़ैनब खे तकलीफ़ूं आयूं अम्मा ख़ातून जन्नत खे धिका ॾिना काफ़रनि मां सब बर्दाश्त कया इख्तबा तो दुआई मां तव्हां उम्मतन जे लाइ दुआ लिकाए रखी थमां ॿिया पंहिंजूं दुआऊं दुनिया में घुरी खपाए विया। सही बुखारी जी हदीस आहे हुज़ूर फरमायो मां तव्हां उम्मतन लाइ तकलीफ़ूं सही उहा दुआ खपाई न थमां लिकाए रखी थमां खबर थो ॾियां क़यामत ॾींहुं उहा दुआ घुरी सभिनी खे छॾायूं जन्नत पहिरियों वठी वञण वारो मां। नारा तकबीर शफाअत मुस्तफा। ॿुधो अहिड़ियूं त खोड़ ॻाल्हियूं पर वॾियूं ॻाल्हियूं हुज़ूर जन फरमाओ शफाअती ले अहलिल कबाइर हज़रत मुआज़ खे फरमायो मिशकात शरीफ में यह हदीस मौजूद है सही हदीस है हजरत मुआज़ के हुजूर जन फरमायो मुआज़ यस्रा तू ए अबू मूसा अशरी बई वनो पर मुंहिंजी उम्मत के यस्रा वला तो असरा आसानी कजो दुखियाई न कजो मुंहिंजी उम्मत के दुखियो दीन न सवलो दीन समझाए गाल समझो थोड़ी अबा हिकड़ा मानू दुखियो दीन समझाईंदा मौलवी थी करे दुखियो दीन न समझा सवलो दीन समझा एडे तवज्जो हमरा पे चाहे मुखे हलाल जी जरूरत है हलाल खाया बुधायोस तो फिलाने दे चे वने वो हारिया पांजी जमीन जो खाइंदो आ पान राहिंदो आ न विकणे न छा जेका बचत थे से खैरात करे बाकी जेका पान खाए उहा रखे पांजी राहे पांजी खाए उन वट हलाल हे ओडे वयो उन के चे मां हलाल खाइण आयो उन चो सही 2-3 ॾींहं हलाल हुयो हाणे कोने जो किए चे मावारो डांद भजी वियो हो बे जी जमीन में पो खुरन में सुंबन में पांजन में पराई जमीन जी मिट्टी खणी आयो मुंहिंजी जमीन में विचड़ी वया हाने खबर ना है त अलाए उहा मावारो खुराक हलाल अलाए हराम इन करे हाने सचो हराम हलाल मां वट कोन थी हाने एड़ो हलाल काथे मिलंदो
माना एड़ो दुखियो दीन माना यो थियणो ही ना है यो भी दबियों बिठो आ त इहो हलाल खा न न असां वटि त इस्लाम में इहो भी लिखियल आ त जाथे तोखे खुराक न मिले मौत जहिड़ी हालत हुजई त उते कुत्तो भी खाइण एतिरो जो तुंहिंजो साह बचे जायज़ आ माना दीन सवलो आ हराम भी खाइण जी इजाजत दे थो पर उते जाथे मजबूरी हुजे अब समझो था या बाहर निकरी करे चंदो मौलवी कुत्तो भी हलाल कयो न दीन सवलो आ दीन एड़ो हलाल मानुन के न दस जो विचारन के मिले ही कोन असां जे पासे दे एकड़ो चौधरी साहब जमींदार रोजो भी रखे थो रोजो नथो रखे हज भी पढ़े तो नमाज भी पढ़े तो ज़कात भी दे तो मां जो वञा रमजान में तो मानी खाए थो मां जो तू चौधरी साहब नंढो डाटो आ तू मानी छो तो खाए रमजान शरीफ में नेक मानू भी आहे हाजी आ मां के चे मौलाना ये जो सुना है कि रोजा बगैर नियत के नहीं होता समझो था रोजो बगैर नियत जे मां चो यो तो सही आ यो तो हदीस में बगैर नियत जे वाकई रोजो इन्नमल आमालु बिन्नियात बुखारी जी पहरी हदीस आहे त सभनी अमलन जो मदार छाते आ नियत ते त रोजे में नियत जरूरी है चई नियत तो है मुझे मौलवी ने कहा कि वाबे वारी नियत पढ़ो वो वाबे वारी मां चो या वाबे 100 में गदिन नवई तो मिन शहर रमजान हाँ हाँ यही नियत मुझे याद नहीं आती मैं बूढ़ा आदमी हूं हाने से वाकई उनके अरबी जी इहा डिघी नियत वाबे 100 में गदिन नवई तो मिन हाने चे पे नियत को सवा रोजो तो थींदो कोन या नियत मुखे याद नथी अचे पो धूड़ ते रोजो रखा से मां काडो रोजो रखी तो सगा मां चो बाबा या नियत ना है नियत दिल जे नाल इरादे जो नालो आ दिल में मां उनके चो दिल में ये ख्याल करें कि कल मेरा रोजा है रोजो थी वियो चे हाँ ऐसा है तो कल से मेरा रोजा है इंशाअल्लाह माना हुन के दीन जी दुखियाई दसी वही एकड़े हमराव के चन पे आबा नमाज न पढ़दो आ चे नंढड़ियों सूरतूं याद हैं वड्डियों याद ना हैं नंढड़ियों अल्लाह साईं जे अगियों पढ़ंदे शर्म थींदो आ वड्डियों माखे याद ना हैं पो भला किए कया कहीं तो खेचो तो अल्लाह साईं चे तो नंढड़ियों न पढ़ नंढड़ी सूरत सा भी नमाज थींदी अगाड़े मौलाना एकड़ो मसलो समझाए मुफ्तन सबनी जा नाला खणी वियो पर जाहिल जो जाहिल अबा मसलो यो आ त जेको अनपढ़ियल आ वो जमात सां कोशिश करे नमाज पढ़ण जी जमात सां पढ़ंदो त उते कुरान शरीफ पढ़ण फर्ज नाही पो परवाह ना है चुप कयूं बीठो होंदो भी नमाज जट जी थी वेंदी छो तो कुरान पढ़नो कोने बाकी बिना जमात जे पढ़दो तो पो मसलो कुछ मौलवी साहब वारो ठहे पयो पर उलमा लिखियो आ अनपढ़ियल खे लाज़िम आ त वो जमात सां नमाज पढ़े उते हुन के कुरान पढ़नो पर हे मसलो बारीक समझन त कोने इधर उधर पुछी फलाने मुफ्ती को पुछो फलाने का पुछो फलाने का पुछो तो पानी न समझो आ तो बे के किए तो समझाए बे नंबर में 40 ॾींहनि ते सिखण जरूरी आ नंढड़ी सूरत भी सिखी वठे नंढड़ी सूरत सां भी नमाज थी वेंदी पोड़न अची नबी साईं वट सब कुछ सिखियो सिखंदो रहे ये न जो सिखण छॾे दे त पो मसलो ठांदो तो दोस्तों मसलो सही मानू का समझे धोखे सा न होंदो इन में कई बारीकियों होंदियूं तब मां पे अर्ज रखियो हुजूर सरवर कायनात हजरत मुआज के फरमायो
यस्सिरा वला तो अस्सिरा, दीन सवलो करे समझा, दुखियो करे न समझा। वरी फरमाऊं बशिरा वला तो नफिरा, खुशखबरियूं ॾियो माण्हुनि खे, नफ़रतूं न विझो। माण्हुनि खे खुशखबरियूं ॾियो, उन्हनि खे नफ़रतूं न ॾियो। पोइ पाण फरमायूं त घबरायो न। शफाअती ले अहलिल कबाइर, वॾनि गुनाहगारनि जे लाइ मुंहिंजी सिफारिश हूंदी। हुजूर फरमायो शफाअती, बुखारी जी हदीस, शफाअती ले अहलिल कबाइर, कबीरे गुनाह वारनि वॾनि गुनाहगारनि जे लाइ मुंहिंजी सिफारिश हूंदी। नंढड़ा सना सना गुनाह मुझे उम्मतीअ जा, उम्मतियाणीअ जा निमाज़ सां ई माफ़ थी वेंदा। इन करे उते त मूंखे ज़रूरत ई न पवंदी निमाज़ीअ जे लाइ, बाक़ी वॾनि गुनाहगारनि जी सिफारिश करे छॾाइण वारो मां नबी आहियां। त बशिरा वला तो नफ़िरा, त नबी जी माना उन जो उम्मत सां ताल्लुक़ कामिल, रसूल जी माना अल्लाह सां ताल्लुक़ कामिल। उम्मी, उम्मीअ जी माना आहे जंहिं चइबो आहे शिकारपुरी। शिकारपुरी माना शिकारपुर वारो, हैदराबादी, ये ॾियूंसि था आख़िर में, हैदराबाद वारो। कंदकोटी माना कंदकोट वारो, अब या ये वारे वारी। त उम्मीअ जी माना आहे, उम्मीअ जी माना आहे उम्मुल कुरा वारो। आम तरह माना कंदा आहिनि अनपढ़ियल। माउ खां जीअं निकितो ईअं न, नबी साईं अनपढ़ियल थोरे हो। नबी साईं त पढ़ियलनि लिखियलनि खां भी मथे हो। वॾा वॾा हदीस बुखारी शरीफ जी आहे, हुजूर जी खिदमत में वॾा वॾा अस्कफ, वॾा वॾा आलिम आया। साहबा फरमाया उन्हनि खे ॾिसंदे ई भउ पियो थिए, वॾा जुबा पातल हुजनि। ईसाई आलिम आया हुजूर जी खिदमत में, त तूं असां सां मुनाज़रो कर, बहस कर। ॿुधो आहे त तूं पढ़ियल न आहे। हुजूर फरमायो मूंखे अल्लाह सभु कुझु पढ़ायो। वेहो तव्हां, जॾहिं वेठा त ॾंदे आङिरियूं अची वञनि। पंहिंजो रूह विझां, फ़क़ऊ लहू साजिदीन। पोइ सभु उन आदम जे अॻियां उनखे क़िबलो समझी, सजदो त मुंहिंजो हुजे पर क़िबलो आदम हुजे, उन ॾे मुंहुं करे सजदो कजो। इहो मसलो मां इन करे जो हिते तव्हां वटि हो बि आहिनि न गेड़ू कपिड़े वारा, तुम खुदा हम खुदा, तू भी खुदा मां भी खुदा। भली हंगदो मुटदो वेठो हुजे हे भी खुदा है, खाईंदो वेठो हुजे ज़ाल सां सुम्हे भी खुदा है। खुदा त उहो आहे जंहिं क़ुरान में चई छॾियो कुल हु अल्लाहु अहद, अकेलो आहे, उनखे जोड़ी नाहे। अल्लाहु समद, उहो कुझु न खाईंदो आहे, सभिनी खे खाराईंदो आहे। लम यलिद वलम यूलद, न उहो कंहिंखां ॼायो आहे न उनखां कोई ॼायो आहे। या नंढड़ी सूरत याद कर त रब जी सुञाण अची वेंदी। हिन सादे खे भी समझायो त तूं मखलूक आं, ख़ालिक उहो अकेलो। इन करे चुम त चैसई मुवाहिद त शैतान हो। चई त मां आदम खे सजदो न कंदुमि, ॿिए खे सजदो जाइज़ नाहे। अंधा तू समझो ही कोने। असां जो काबे दे मुंह करे सजदो कंदा हूं, सजदो त अल्लाह जो हुंदो आ, पर मुंह
फरिश्तन के भी इहो हुकुम हो त सजदो अल्लाह जो हुकुम जो कंदो पर मोह तवां जो आदम दी हुजे मोह तवां जो पो काबो इज्जत वारो आ त आदम भी इज्जत वारो आ जो मोह तो ओडे कराए ही न पर सजदो कंहिंजो हो सजदो त अल्लाह जो आ त इहो हिनके ॿियो नफख्तु फीहि मिन रूही मां पंहिंजो रूह विझां यो पंहिंजो रूह अल्लाह साईं इज्जत वारी शइ जे लाइ चवंदो आहे इन जी माना ईअं कोन्हे त ख़ुदि अल्लाह आदम में वड़ी आयो हाँ अल्लाह जो रूह वड़ी आयो न अल्लाह जो अज़ीम रूह अज़ीम शइ खे अल्लाह ॾे निस्बत कबी आहे बैतुल्लाह कंहिंजो घर अब अल्लाह नाकतुल्लाह कंहिंजी ॾाची अल्लाह जी अब समझो था न रसूलुल्लाह कंहिंजो रसूल अल्लाह जो त इहा निस्बत इज्जत जी हूंदी आहे हिन सादे खे इन निस्बतन जी ख़बर न आहे ख़ुदि ख़ुदा सम्झी वेठो त हुज़ूर जन फरमायो इहो जेकॾहिं तव्हां वारी माना वठूं त पोइ सभु आदम ख़ुदा आहिनि चऊं साईं वाकई वरी उन्हनि चयो त तव्हां पाण चवंदा हो ईसा अलैहिस्सलाम खे अबो न हुयो त पोइ ख़ुदा जो पुटु आहे अबो न हुयुसि त हुज़ूर जन फरमायो आदम खे न अबो हो न अम्मा हुई पोइ त आदम सारा अल्लाह जा पुट आहिनि चऊं साईं इहो बि वाह जो जवाब तव्हां ॾिनो हुज़ूर जन ओ वॾा वॾा पढ़ण वारा मिंट में उन्हनि खे जवाब ॾेई सम्झाईंदा हा चओ हुज़ूर खां मथे त असांजो अक़ीदो आहे हुज़ूर पाण फरमायो ऊतीतु इल्मल अव्वलीन वल आखरीन मूंखे पहिरियन ऐं पोयन जो इल्म सारो जो सारो मां मोहम्मद खे ॾिनो इन जी माना कौनी इल्म न आहे माना मखलूकात जो तकदीर जो इल्म मुराद न आहे शरई इल्म मूंखे सारो जो सारो ॾिनो तमाम इल्म वॾो इल्म नबी सोहणे खे ॾिनो त मां पहिर अर्ज़ कयो उम्मीअ जी माना उम्मुल कुरा वारो अहिड़ो नबी ॾिनो तमाम जेको रसूल भी आहे नबी भी आहे उम्मी भी आहे उम्मीअ जूं खोड़ तशरीहूं हिन मां ओॾे नथो वञा वरी हाणे चई वतबो इन ते ईमान आणियो नबीअ खे मञियो ऐं ॿिए नंबर में फरमाए वतबिऊ लअल्लकुम तहतदून उन जी ताबेदारी कयो उन जे कढ लॻो कढ लॻंदो जाॾे नबी साईं पहुचंदो तव्हां भी कढ लगन जी माना आमाल अकीदा अखलाक सब उन मुताबिक हो जान कढ लगन वाली जमात पहिरियों सहाबा जी आ कंहिंजी आ उन्हन हुजूर जी मामूली सुन्नत भी न छड़ी हे जेको बेवकूफ सहाबियत तो हमला करे सहाबी न हुजे त दीन काॾों अचे अब सहाबी नबूवत जा शाहिद हन शाहिद कूड़ा त नबूवती गलत गाल समझो था असांजो अकीदो आ त नबी जा सब शाहिद सहाबी सब सच्चा हा असहाबत कुल्लु मौदू नारे तकबीर शान मुस्तफा शान सहाबा इन सादे के खबर ना है तवा असा चंद्रबाद थियो तवा दिठो कहीं दिठो जोर सा हुजूर जन प्याले पानी में हथ विधो 1400 मानू उन्हन जो सवारियों मशकू भरजी वयूं पानी सा एडो पानी आंगरन का निकतो तवा दिठो कहीं दिठो ये शाहिद त ये इन्हीं के हे कोशिश करे तो त गलत कया असा चऊं था त यो गलत थी वेंदो पर सहाबी गलत छो यदुल्लाहि फौक ऐदीहिम अरब से कुरान में फरमायो जडे नबी जे हथ ते सहाबी बैयत पिया कन इन्हन जे हथ जे मथा अल्लाह जो हथ
अल्लाह जे हथ जी माना छा है सहाबा जे पोयां अल्लाह जी ताकत है जो जंहिंजे पोयां अल्लाह जी ताकत हुजे उनखे कोई मिटाए नथो सके उनखे कोई अल्लाह इहो ही सबब आहे सहाबी जेसिताईं जिंदा हा कॾहिं कंहिं बि जंग में शिकस्त न आई मुसलमान जाॾे वया सहाबीअ खे वठी ओॾे फतह ही फतह छो त उनजे पोयों अल्लाह जी ताकत सां केरु मुक़ाबिलो करे त हे बि बेवकूफ़ आहिनि अल्लाह जी ताकत सां मुक़ाबिलो था कनि उन जी ताबेदारी कयो नबीअ जे यारनि जी ताबेदारी उन रसूल जी लअल्लकुम तहतदून ताजो तवां हिदायत वारा थी पवंदो हिदायत तॾहिं मिलंदी जॾहिं रसूल जी ताबेदारी थींदी रसूल जी ताबेदारी समझाइण वारी जो सहाबा जी जमात आहे उन्हनि एॾी ताबेदारी कई जो हुजूर जन गुरड़ी उछलींदा हा उहा बि हथ सां खणी मुंहं खे हणंदा इन करे मां दोस्तनि खे चवंदो आहियां असां तव्हांखे इस्मे रसूल मिलियो आहे सब पढ़ो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर पढ़ो कलमो तो पढ़ो जोर सां मुहम्मदुर रसूलुल्लाह यो नबी जो नालो इस्मे रसूल तव्हां वरतो गाल समझो था ना इन इस्मे रसूल जी बरकत सां तव्हां जन्नत वेंदो छो त कलमे वारो हमेशा जहन्नम में न रहंदो जरूर जन्नत ईंदो मुवहिद कॾहिं बि घणो करे त पहिरियों ही न वेंदो पर जो वयो त ॿ टे ॾींहं रही यकदम निकिरी ईंदो इंशाअल्लाह जन्नत वेंदो इन इस्म मोहम्मद वारो माण्हू पर जन के इस्म सां गॾु जिस्म भी मिलियो हुजे अब असां तव्हांखे छड़ो इस्म मिलियो आहे नबीअ जे जिस्म सां तव्हां हथ मिलायो कंहिं मिलायो ज़ोर सां असां के छड़ो इस्म मिलियो त एडा खटे वियासे जन के इस्म सां गॾु जिस्म भी मिलियो भाकुर पातऊं नबीअ सां गॾु मानी खाधऊं उन जे जिस्म जूं बरकतूं उन्हनि जा वार साहबियाणियूं हुजूर जूं चवंदियूं हुजूर जा वार असां बीमारनि खे विझी ॾींदा पाणीअ में ॿोड़े उहो पाणी पीअनि त सफ़ाया त उन्हनि खे इस्म सां गॾु जिस्म भी मिलियो इन करे उहे भी खटियल चओ तो इहा जमात भी खटियल ताबेदार जमात क़यामत ताईं खटियल आहे दुआ कयो अल्लाह ताला असां तव्हां सभिनी खे ताबेदारनि मां बनाए रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस वफ़िक़ना लिमा तुहिब्बु व तर्ज़ा अल्लाहुम्मा इन्ना अला ज़िक्रिका व शुक्रिका व ला बिरहमतिका या